राजनीति ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा मिफ्ता इस्माइल बिजली के बिल ते टैक्स वापस वठो। नून लीग की नायब सदर मरियम नवाज समाजी राबतन वाली वेबसाइट ते ट्वीट किया है तो भाव मिफ्ता इस्माइल बिजली के बिल ते टैक्स वापस वठो। नून लीग की नायब सदर मरियम नवाज समाजी राबतन वाली वेबसाइट ते ट्वीट किया है। मरियम नवाज जो चवणो हो तो वापारी परेशान लगा पिया आहिनि शिकायतूं करे रहिया आहिनि। नून लीग की नायब सदर मरियम नवाज चो तो उम्मीद है तो मिफ्ता इस्माइल को हल कढी वठंदो। हुन चो तो मिफ्ता इस्माइल सुभाणे वापारी बिरादरी से मुलाकात करे संदन मसला हल कंदो। अहम खबर है नाज़रीन एक ॿीहर अवां सां शेयर कंदा मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज जो चवणु है तो भाव मिफ्ता इस्माइल बिजली के बिल ते टैक्स वापस वठो। नून लीग की नायब सदर मरियम नवाज समाजी राबतन वाली वेबसाइट ते ट्वीट किया है। मरियम नवाज जो चवणु हो तो वापारी परेशान लगा पिया आहिनि शिकायतूं करे रहिया आहिनि। नून लीग की नायब सदर मरियम नवाज चो तो उम्मीद है तो मिफ्ता इस्माइल को हल कढी वठंदो। हुन चो तो मिफ्ता इस्माइल सुभाणे वापारी बिरादरी से मुलाकात करे संदन मसला हल कंदो।